मुंहिंजो नालो सैयद नज़र महमद शाह आहे। असांजे ज़मीन जो फॾो आहे जेका वॾेरो हाजी सत्तार राहू, बरकत राहू, डॉक्टर सिकंदर राहू जेको नवाब शाह हो, रिस मोहम्मद ख़ान जो पुटु आज़म। असांजी बनी जेका आहे अबे ॾाॾे खां जेका खाईंदा था अचूं उन बनीअ ते फॾो कयो आहे। पाण मुक़ाम जूं बनियूं खपाईंदो अची असांजे बनीअ ते पियो आहे। असां चयो त रिस असांजी बनी आहे अबे ॾाॾे खां असां खाईंदा था अचूं, ख़ुदा जे वास्ते छा बनीअ में हथ पट। हिन मूंखे चयो मुंहिंजो पुटु जेको आहे फराज़ उहो कमशरा नेब में आहे ऐं तुंहिंजी बनी मां कैंसिल कराईंदुसि। हा मूं चयो त असांजी बनी कैंसिल मां तोखे छा वरंदो। पोइ वरी आउं मेड़ खणी वियोसांसि, 100 खण माण्हू वठी वियोसांसि। अगरि जे तुंहिंजो अचा ॾे कागज़ ॾिस, जे तुंहिंजा कागज़ तूं पंहिंजा खण त असांखे पंहिंजी बनी ॾे। उन क़ुर खणी उन क़ुर खे बि न मञई। तंहिंखां पोइ वरी मूंखे पुलिस जुदा मोकिलियईं। पोइ आउं इन जाइ ते रेस बिलाल राहो खे रोई दाह ॾिनी त हिनखे सम्झायो बनी त असां कायूं कोन था, पुलिस डेली डेली असांजे भॻी बीठी आहे। पोइ मजबूर में मां वञी शीशन कोर्ट में असांजो केस हलियो पिए। पोइ शीशन कोर्ट जज आयो अलियाबाद एस खे मुतम करे हाणे असांजे पुलिस कान थी अचे। असांजे बनी हींअर सत्तार बरकत तूं बनी काई थो, पंहिंजे बचनि जो अन खाई थो। असांजा 2.5 एकड़नि ते तूं ज़ालिम फॾो कयो वेठो आहीं। असां ग़रीब काॾे वेंदासीं। जे ते मूं केस कयो 2 एकड़ 30 विसनि ते त वरी छा कयईं मुंहिंजे भाइरनि ऐं मुंहिंजी भेनरुनि जी पती, मुंहिंजी पती जेका आहे उन ते कब्ज़ो करे असांजो पाणी हर शइ बंदि करे छॾियो।